हाणे अॻे वधूं था त मूंखे इहो ॿुधायो त तव्हां इलाही सारो कमु कयो पिया अदब ते बि ऐं पंहिंजो तारीख़ ते बि। त पहिरियों अदब ते था ॻाल्हायूं, छो त नॉवल शुरू खां वठी असां वटि नॉवल तमामु घटि लिखिया विया आहिनि। कहाणियूं वधीक वधीक लिखियूं वियूं आहिनि। त उनजी कहिड़ी वजह आहे त असां वटि एॾो नॉवल छो न लिखियो वियो आहे? मां इन ॻाल्हि खे डिफर कंदो रहियो आहियां सदाईं, इनखे रद्द ॾींदो रहियो आहियां, ईअं नाहे। अच्छा। छो त जॾहिं बि दुनिया में को बि अदब काउंट थींदो आहे, मिसाल अंग्रेज़ी अदब असां काउंट कंदा आहियूं, उनजो मतिलबु इहो न हूंदो आहे त रुॻो बर्तानिया में लिखियल अंग्रेज़ी अदब, आयरलैंड में लिखियो वियो हुजे, अमेरिका में लिखियो हुजे अंग्रेज़ी अदब। असांजो सिंधी अदब रुॻो हिते न न भारत में बि लिखियो, इंडिया में बि लिखिबो रहियो आहे न। जी। उहो त शानदार नाविल आहे न। जॾहिं असां वटि नाविल घटि लिखिजे पियो, सभु असांजी शिफ्ट ओॾे थी वई, उते सिंधी नाविल सवनि जी तादाद में जेको आहे उहे, ऐं उहे आलमी सतह जा नाविल आहिनि। उन्हनि खे ट्रांसलेशन्स कुझु थिया आहिनि, जेके न थिया आहिनि उहे थियनि कंहिं बि रीत जेको आहे उहे मॉडर्निटी ऐं उनजी पंहिंजे थॉट जी शिकिल में, पंहिंजे फॉर्म जी शिकिल में उहे घटि न आहिनि, ऐं उहे तमामु शानदार आहिनि। उनमें मोहन कल्पना हुजे, सुंदरी उतमचंदाणी हुजे, माना उते जाम नाला आहिनि जेके मां वेंदे कला प्रकाश ताईं शानदार नाविल। माना तव्हां जेकी बि यूरोप में या अमेरिका में ट्रेंड हलिया आहिनि, फाकनर खां वेंदे, काफ्का खां वेंदे, हेमिंगवे हुजे, गार्सिया मार्केज हुजे, एसिगोरो ताईं जी जेकी डेस्टोपियन स्टाइल हुजे, सभु उन में असांखे मंज़र नज़र आया आहिनि। सो इन करे मां सदाईं समूरे सिंधी अदब खे सिंधी अदब सम्झंदो रहियो आहियां। उहा कहाणी हुजे, शाइरी असां वटि स्ट्रांग रही आहे, फिक्शन असां वटि हुन पासे स्ट्रांग रहियो आहे, रिसर्च असां वटि हिन पासे स्ट्रांग रही आहे, तर्जुमो असांखे उन वक़्तु उते स्ट्रांग रहियो आहे। छो त कंपेरिज़न ॾींदो न। ऐं मज़मून निगारी, कालम निगारी असां वटि हिते स्ट्रांग रही आहे, त हुते वरी जेको लिंग्विस्टिक जो कमु आहे उहो वरी सुठो रहियो आहे। लोक अदब ते हुते असां वटि माना बहितरीन, इंडिया में था चओ? इंडिया में लोक अदब ते असां वटि बहितरीनु कमु थींदो रहियो आहे जंहिं वक़्तु, त हुते वरी जेको आहे जेको असांजी अदब जी तारीख़ आहे उन ते बहितरीनु कमु थींदो रहियो आहे। ईअं न आहे। ऐं ॿियो वरी शयुनि में नवाण आणण जा उते बहितरीनु तजुर्बा थींदा रहिया आहिनि, अमेज़िंग तजुर्बा थिया आहिनि सिंधी अदब जा, फिक्शन में इंडिया वारे पासे, ऐं शाइरी में सिंध वारे पासे, पाकिस्तान में जेको सिंधी अदब आहे उन जा हिकिड़ा शाइराना पैटर्न तमामु स्ट्रांग रहिया आहिनि, रोशन ख़्याली वारे पासे खां। ॿियो हिते रिफ्ट रही आहे, हिते पॉलिटिकल टर्माइल रहियो आहे, हुते फिक्शन खे हिकिड़ो स्मूथ माहौल मिलियो। ट्रेजेडी सां गॾु नास्टिल उन्हनि जो माना घणो बुनियादु हिकिड़ी ट्रेजेडी आहे जेके उन्हनि विरांङे जी ॾिठी, ट्रेवल कयो, ऐं ॿियो उन्हनि जी नॉस्टैल्जिया आहे सिंध सां उन्हनि जी। त उहे ॿ मौज़ू उन्हनि जा तमामु घणा। ॿियो डोमेस्टिक जेको अदब आहे उहो उन्हनि जो ॾाढो शानदार लिखियो थो वञे, या इनर जेको आहे माण्हू जो जेको सेल्फ आहे उनखे जेको एक्सप्लोर कनि था, जेको वजूदियत आहे उनखे हू बयानु था कनि, इहो बि सिंधी अदब आहे न। इन जे जी। करे मूंखे टोटलिटी में मां ॾिसंदो आहे त सिंधी अदब पंहिंजे रिवायत में, पंहिंजे वहुकरे में हर वक़्तु बहितरीनु रहियो आहे। सही। बाक़ी हाणे हिन वक़्तु तव्हां ॻाल्हि कंदो त हिंदुस्तान में वरी अमेज़िंगली नाविल बंदि थी वियो आहे लिखजणु। अच्छा। जहिड़ो कर लिखिजे न पियो, साल में को हम्म। 3 या 4 लिखजनि पिया। उनजी भेट में असां वटि सिंध में 20, 25, 40 ताईं जेको आहे नाविल लिखजनि पिया ऐं वाह। छपजनि। हा, त हिते वरी हाणे नाविल जेको 21वीं सदी आहे उहा सिंध में नाविल जी सदी आहे, ऐं ठीकु आहे। तमामु घणो आहे। 20वीं सदी असां वटि कहाणी ऐं शाइरी जी सदी हुई, 21वीं सदी असां वटि नाविल जी सदी आहे, जंहिंमें फॉर्म बि अचे थो, जंहिंमें असां वटि मौज़ू बि नवां अचनि पिया। माना सिंध में खणी, मां ईअं न चवंदुसि त असां बसि हाणे वॾी फाड़ा आणे छॾिया, असां वटि फॉर्म जो बहितरीनु तजुर्बो थिए पियो। असां वटि मौज़ू जेको ऑलमोस्ट सभु मौज़ू जेके सॼी दुनिया एड्रेस थी करे उहे लिखजनि पिया। सिर्फ़ु असां वटि 2 शयूं खुटनि थियूं, उहा असां वटि जेको उणत आहे, असां वटि जेको आर्ट आहे, असां वटि जेको क्रिएटिविटी जो जेको हिकिड़ो वॾी अप्रोच, वॾी पीक आहे, उहा रहियल आहे ऐं उहा ग्रो करे पई। इलाही छोकिरा नौजवान तमामु सुठो लिखनि पिया। सो मां त सदाईं पुर उमीद आहे त हाणे असां वटि 21वीं सदी सिंधी नाविल जी सदी आहे, ऐं जल्दी इहा तव्हांखे उर्दू में ट्रांसलेट थियणु, हिंदी अंग्रेज़ी में ट्रांसलेट थियण खां पोइ दुनिया खे ॿुधाईंदी त सिंधी नाविल कमाल आहे। ठीकु आहे। उहो पढ़ियो बि वञे थो, छो त अञा ताईं असां वटि उहो ई आहे, त असां वटि किताब जो छापो उहो ई 1000 थो थिए, कहिड़ो बि थिए। 1000 तव्हां था चओ, 300 थिए थो। अच्छा। हा लिखंदा 1000 आहिनि?
पोइ हिकु करे हिकु उनजो इहो आहे त असां वटि जेको एकेडमी आहे, असां वटि जेको करिकुलम आहे, उन में अदब खे एड्रेस नथो कयो वञे। तव्हां पाण ॾिठो, तव्हां हेॾे यूरोप में वेठा हो, अमेरिका में तव्हां ख़बर आहे त उते पढ़ाईंदा आहिनि पहिरीं वठी नॉवेल्स। अदब शामिल, बिल्कुलु। उते शेक्सपियर पढ़ाइनि था, उते तव्हांजो टी.एस. एलियट पढ़ाइनि था, उते तव्हांजो विदे पंहिंजो अल्केमिस्ट जहिड़ा नॉवेल बि पढ़ाइनि था, टेल ऑफ टू सिटीज़ पढ़ाइनि था उते। माना ॿार नंढे हूंदे खां ई ग्रो करे थो, उन ते क्रिटिकल अप्रोच कराइनि था। असां वटि न आहे। असां वटि हिकिड़ो ई बारे में जान वारा नॉवेल पढ़ाइनि था जेको आउटडेटेड हले छा आहे, ॿियो कुझु न आहे। या सबक़नि में बायोग्राफी, उस्ताद बुखारी, शेख हयात, शाह लतीफ़, सचल सरमस, उन्हनि जे अदब खे वेझो ई नथा आणण ॾियनि। असां वटि ही उनजी शाइरी त पढ़ंदा ई कोन। भिटाईअ जी शाइरी मूंखे त यादि कोन्हे कॾहिं कैरिकुलम में असां पढ़ी हुजे स्कूल में या कॉलेज में। किताब सेल जी तव्हां ॻाल्हि कयो था, पढ़ण जी ॻाल्हि कयो त सिंध में किताब घणो पढ़ियो थो वञे, छो त अच्छा। हाणे सिंधीअ में मौज़ू वधिया अथव। अॻे सिर्फ़ु इहे कहाणी हूंदी, तारीख़ हूंदी, लोक अदब हूंदो, थोरो घणो जेको आहे इहो फ़लसफ़ो हूंदो। हाणे तव्हां वटि तारीख़ वॾे पैमाने ते पढ़ी थी वञे, फ़लसफ़ो पढ़ियो पियो वञे, साइंस पढ़ी पई वञे, ऐं तव्हां वटि AI जा मौज़ू पढ़िया पिया वञनि, ऐं तव्हां वटि पंहिंजो ई मेडिकल साइंस पढ़ी वई वञे, उन ते तव्हांजा किताब लिखजनि पिया। ऐं अॻु में किताब तव्हांजा साल में छपा हुआ तक़रीबन 40 या 30, हाणे महीने में जेको 200-300 किताब छपजनि पिया। माना हा। टाइटल्स पॉइंट उहा वधी वई आहे। जॾहिं त जेको उहो आहे किताबनि जी पंहिंजी क्वांटिटी वरी जेको आहे फी किताब जो आहे घटिजी वई आहे हिकु। ॿियो वरी जेको सोर्स आहे रीडिंग सोर्स, उहो शिफ्ट थियो आहे हाणे हुन में पंहिंजो डिजिटलाइज़। हाणे सिंध सलामत घर आहे न, तव्हां उते वञो त 50-60 लख जेको आहे उते जेको आहे हेठो काउंटर ॿुधाए थो त माण्हुनि ने किताब खोलिया ऐं पढ़िया। हा। ॾिसो न, इहा त हा, माना हिकिड़ी जो आहे PDF डाउनलोड था कनि। PDF, ऐं उहो PDF जेको काउंटर इहो थो ॿुधाए, पर तव्हां जेको पर मूं उहो कयो वरी ट्रांसफर हर को हिक ॿिए खे वरी मोकिले थो ईमेल ऐं व्हाट्सएप जे थ्रू। इहे सभु शयूं आहिनि, पढ़िजे पियो। असां वटि ऑर्गेनाइज़ हिकु डेटा कलेक्ट न पई थिए, असां वटि मार्केटिंग ख़राबु आहे किताब जी। असां वटि जेको सभिनी खां वर्स्ट पासो आहे असांजी मार्केटिंग जो, उहो असांजो किताब घर वारो आहे। किताब घर वारो तव्हांजो किताब छपरायो, तव्हांजो हली बि वेंदो, तव्हांखे रोले मारींदो, या उनजी सही मार्केटिंग, सही डिस्ट्रीब्यूशन न कंदो, पैसा खाई वेंदो। सालनि जा साल पैसा जेके आहिनि उन वटि फाथा पिया हूंदा आहिनि। 70s 80s ताईं इहो हूंदो, कहिड़ा 2-3 किताब घर हूंदा, होलसेल हूंदा, किताब 1000 जी कापियूं आयूं, 1000 जा तव्हांखे पैसा मिलिया, नओं किताब छपजी वियो, ईमानदारी हुई। हाणे किताब घर वारनि हिननि खे, हाणे जेको नओं असां वटि नेटवर्क अची वियो आहे, जेको ऑनलाइन सेल असां वटि थिए पई, उहो हाणे ग्रो करे पियो। अच्छा, हुनमें पोस्ट तव्हां जे थ्रू जेको तव्हां मोकिले था। हाणे डिपेंड करे थो मार्केटिंग ऐं सर्विस। तव्हां सर्विस अच्छा। कीअं था, जल्दी किताब मोकिलियो था, सुठो किताब मोकिलियो था, ऐं टाइमली मोकिलियो था, ऐं प्रोपेगेंडा सही था कयो, तव्हांखे टारगेट एरिया जी ख़बर आहे त तव्हांजो हीउ किताब हिन मौज़ू वारो हिन इलाइक़े में पढ़ियो वेंदो या हीउ थींदो। सो इहे सभु शयूं में ॾिसंदा तव्हांखे पोइ अदब हर जॻह ते मिलंदो, पर पढ़ियो वञे थो, माण्हू किताब वठनि बि था, पर क्वांटिटी ह्यूज थी वई आहे, इन करे वरी हुनजी 300 ऐं 200 ताईं किताब को अची वियो आहे। ठीकु आहे। त उन में तव्हांखे उमेद नज़र अचे थी त सिंधी अदब जेको आहे उहो वधे विझे थो। छा तव्हां सम्झो था थोरो इंडिया में, छो त उहा जनरेशन जेके लॾे वई, हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंसान आहे, इलाही माण्हू गुज़ारे विया आहिनि, हाणे जेकी ॿी जनरेशन उते आई आहे, उन्हनि में तव्हांखे उमेद आहे या उहो तव्हां कुझु पढ़ियो आहे जंहिंमें तव्हांखे लॻे त न नेक्स्ट जनरेशन हाणे वरी अदब खे खणे थी या पढ़े थी या लिखे थी, या असांजो को न न न न न इंडिया में बसि उहो कला प्रकाश वारनि जी जेकी जनरेशन हुई, जेको मायारी अदब हो, उहा आहे। ॿियो हिकिड़ो कुझु आहिनि बि, मिसाल मितवा आहे, हिकिड़ो कलाधर मितवा आहे, उहो सुठो थो लिखे, हिकु ॿ नावेल जेके आहिनि उहा 2-3 आया आहिनि विच में, पर हिकिड़ो जेको वॾो हिकिड़ो दौर हुयो, उहो पंहिंजो डेक्लाइन करे चुका आहिनि। थी सघे थो वरी डेक्लाइन, छो त हिन वक़्तु वरी उते जेकी ही चेंज ओवर थिए थो न। अॻु में किताबी दुनिया हुई, पर हाणे उते वरी ॿी शइ हुनखे रिप्लेस करे पई। इलेक्ट्रॉनिक जेको सिस्टम आहे उन में हू पाण मञाइनि पिया, मिसाल म्यूज़िक में अचनि पिया तमामु हा, सुठो, बिल्कुलु बिल्कुलु आहिनि। स्क्रीन अंदाज़ में अचनि पिया, माना हू पंहिंजी अटैचमेंट सिंध सां, सिंधी ॿोली सां इन तरीक़े सां हाणे उन्हनि रस्तो इख़्तियार कयो आहे। पढ़ण वारो हुनजो घटियो आहे, त वरी हेॾां ई उन्हनि खे जोड़ियो आहे। असां वटि पढ़ण वारो वधियो आहे, लिखण वारो वधियो आहे, छपजण वारो वधियो आहे, जेको अॻु में घटि हुयो। अॻु में असांजी मौसीक़ी डोमिनेट कंदी, असां वटि हाणे मौसीक़ी वरी थोरी किरी पई आहे। अच्छा, ही हिकु जॾहिं स्टडी कंदा आहियूं शयुनि जूं, उहे ईंदियूं रहनि थियूं। ठीकु आहे।